नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदीदी सुही आहे त रमज़ान अल मुबारक जे महीने में ज़िक्र जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ अव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, रमज़ान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़िक्र करण वारे खे बख़्शो वेंदो आहे ऐं हिन महीने में यानी रमज़ान मुबारक में अल्लाह खां घुरण वारो महरूम न हूंदो आहे ऐं उनखे जेको घुरंदो आहे अल्लाह पाक अता फ़रमाईंदो आहे, उनखे महरूम न कयो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे अता फ़रमाईंदो आहे। हज़रत सैयदना इब्राहीम नख़ई अलैहि रहम फ़रमाइनि था त रमज़ान मुबारक जे महीने में हिकु ॾींहं जो रोज़ो 1000 ॾींहंनि जे रोज़नि खां अफ़ज़ल आहे ऐं रमज़ान मुबारक जे महीने में हिकु मरतबो तस्बीह चवणु ॿियनि महीननि में 1000 दफ़ा तस्बीह चवण खां अफ़ज़ल आहे, यानी सुबहान अल्लाह चवणु। ऐं रमज़ान मुबारक में हिकु रकात अदा करणु ॿियनि महीननि जी 1000 रकातनि खां अफ़ज़ल ऐं बहितर आहे। प्यारा दोस्तों, रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त नेकियुनि जो सवाबु ज़्यादा अता कंदो आहे। यकीनन हिन महीने में अल्लाह जी रहमतनि जो अणखुट नुज़ूल थींदो आहे। पंहिंजे ॿारनि जे मथां अल्लाह रहमतनि जो नुज़ूल फ़रमाईंदो आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हिन रमज़ान मुबारक जूं बरकतूं नसीब फ़रमाए ऐं हिन माह मुबारक में अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी इबादत जो शौक़ु ऐं जज़्बो अता फ़रमाए, पंहिंजी इबादत जी तौफ़ीक़ ऐं सआदत नसीब फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।